जो हज़रत मिसम तमार जो जेको हज़रत मिसम तम्मार हज़रत मिसम तम्मार मौला अली अलैहिस्सलाम जो प्यारो साहबी हुयो। तो असां इराक के शहर कुफा मौजूद आहियूं हज़रत मिसम अलैहिस्सलाम जे रोज़े ते गेट है हज़रत मिसम तमार रोज़े जो अंदर हलंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद बिल्कुलु ठीकु हूंदा। दोस्तों अॼु हाणे तव्हांखे ज़ियारत कराईंदुमि हज़रत मिसम तमार जो। इराक जे शहर कुफा में मौजूद आहियूं। इंशाल्लाह तव्हांखे ज़ियारत करायूं था, हलूं था ज़ियारत तरफ़। तो असां इराक के शहर कुफा में मौजूद आहियूं हज़रत मिसम अलैहिस्सलाम जे रोज़े ते मिसम तमार हलूं था अंदर तव्हांखे ज़ियारत करायूं। कुफा में जेकी खजी आहे हे ॾिसो था, का सुठी खजी आहे जंहिंखे हिन तरीक़े सां बंदि कयो वियो आहे। हे ॾिसी सघो था तव्हां, माशाल्लाह हज़रत मिसम तमार जे रोज़े में कुझु खजियुनि जा बाग बि आहिनि। हे ॾिसो था, असां हलंदासीं अॻिते इंशाल्लाह। मौजूद आहियूं कुफा जी पहिरीं ज़ियारत ते ऐं हिन ज़ियारत जो नालो आहे हज़रत मिसम तम्मार। हज़रत मिसम तम्मार मौला अली अलैहिस्सलाम जो प्यारो साहबी हुयो। माशाल्लाह मौला जो एतिरो प्यार हूंदो, वरी उन साहबी सां हिकु त उहो ग़रीब हुयो ऐं तम्मार सॾिबो आहे खारकनि खे, खारकनि विकिणण वारनि खे, याने तिमर माना खारकूं आहिनि, तमार विकिणण वारो। उहो रेड़ी लाहींदो जंहिंखे पाण ठेलो सॼियूं रेड़ी सॼियूं उन ते खारका विकिणंदो हुयो। ऐं मौला खे एतिरो प्यारो हो, कॾहिं कॾहिं मौला पाण अची वेहंदा त तमार वञ तूं मानी मानी खाई आहे, मां वेठो आहियां, मां विकिणां थो। हिकिड़ो मशहूरु वाक़ियो आहे त हिकिड़ी मोमिना आई, उनजो हिकिड़ो मुड़ुसु हुयो जेको माना बुग़्ज़ रखे पियो मौला अली अलैहिस्सलाम सां। हुन छा कयो, कूड़ा सिक्का या कूड़ा पैसा जेके आहिनि उहे खणी अची मौला खे ॾिनई, ॾिठई जो त मौला वेठा आहिनि खजूं विकिणंदा। उहो आयो, उन कूड़ा पैसा ॾेई करे मौला खे चयो त हेतिरे जूं हे खजूं ॾे, मूंखे खारकूं ॾे। मौला चयोसि ठीकु आहे खण, मौला विझंदसि। जॾहिं घर वियो त घर वारी खे चई तूं चवंदी आहे मुंहिंजो मौला इमाम जेको आहे उहो हर शइ ॼाणे थो, हर शइ हे हो, ऐं अॼु त मां मौला खे फुरे आयो आहियां। चए कीअं? चए मां जेको आहे उनखे कूड़ा पैसा ॾिना, मौला वठी रखिया, मूंखे खारकूं ॾिनई। चए अच्छा, चए पोइ भला खारकूं खा त सही, खोल त सही। जॾहिं खोलियई त खारकूं बि उहे ख़राबु जेके हुयूं, माना जंहिंमें जीत चऊं या जीअं सफ़ा उहे ख़राबु हुयूं। चए ॾे हाल, खारकूं वठी आया न? चए मां त चयो मौला खे फुरे आयो आहियां, पर मौला पाण चए न उहो इमाम आहे वक़्त जो, उनखे त हर शइ जी ख़बर आहे न, ॼाणे वञु माफ़ी वठी आहे। वरी उहो साॻियो आयो, मौला खां अची माफ़ी वरितई। तो मिसम तमार एतिरो प्यारो साहबी हुयो। हिकिड़ो माना अहम जेको वाक़ियो आहे, एतिरो इश्क मौला सां हुयो जो मौला सिर हलियो वेंदो लेकिन तोखे कोन छॾिबो। ऐं उन टाइम में मौला खां बाद में मौला उनखे पहिरियों ई बशारत ॾिनी, मिसम तोखे हिन वण में, उहो अञा नंढो ॿूटो हुयो, हिन वण में तोखे जेको आहे न ज़बान तुंहिंजी कटी वेंदी ऐं इन वण में तोखे टंगियो वेंदो, फाही ॾिनी वेंदी। मिसम जो मौला जेकॾहिं तूं ॿुधाए बेशक इहो सच आहे ऐं इहो थी रहंदो। एतिरो इश्क रखियईं, मौला खां बाद में उन वण खे पाणी ॾींदो रहियो त जीअं मौला जो उहो कौल जेको मूंखे चयईं उहो सच साबित थिए। जॾहिं वक़्त जा हुकुमरान ज़ालिम हुकुमरान आया, मिसम अली अली कंदो हुयो, अली वारो हुयो, अली अली कंदो। जॾहिं उहो वण खे पाणी ॾे, माण्हू पुछनि मिसम छा थो करें? त मौला जो कौल बरहक़ आहे, पाणी ॾियां थो, वॾो थींदो, हिन में मां टंगबुमि। चए सफ़ा चरियो वांगुरु मौला तोखे ईअं ॿुधाए छॾियो। चए ईअं कोन, मौला जी ॻाल्हि ईअं थी नथी सघे, कंहिं हिकमत खां ख़ाली हूंदी न आहे। मूंखे यकीन आहे इहा ई शइ थींदी, थियणी आहे। पाणी ॾींदो रहियो, आख़िर उहो ॿूटो बि जवान थियो, खजी जो वण थियो। मिसम तमार अली अली करण वारो वक़्त जो हुकुमरान जेको आहे गिरफ़्तार करायो त इहो तबलीग घणी करे थो अली जी, इनखे वठी अचो। जॾहिं वठी आयसि त हिन सलाम न कयो, हीअं मथे कंधु खणी बीह रहियो। चए कंधु हेठि कर। चए तुंहिंजे अॻूं हेठि छो कयां मां? जेके हक़दार आहिनि उन्हनि जे अॻूं हेठि कंदुमि।
चे बादशाह के सलाम न कई, चे कहिड़ो बादशाह आहे, चे हे आ, चे मुंहिंजो बादशाह अली आ, सलाम कयां त उन्ही खे कयां, हिन खे अचो, हिन खे न कंदुमि, उन चोड़े हिन खे लिटायो, सज़ा ॾियोसि, मार ॾिनऊंसि, क़ैद ॾिनऊंसि। आख़िर क़ैद में वरी तबलीग शुरू थी वई, जेके हुया वरी उन्हनि खे हली हली उहे चवनि तूं हेॾी सज़ा खाधी आहे, हेॾो कुझु, एतिरे ताईं धक कयऊं जो माना हिकु अखि चवंदा आहिनि त ज़ाया बि थी वई शायदि। बहरहाल मीसम हली हली कंदो रहियो। आख़िर बादशाह तंग थियो, हुन चयो हे त जेको आहे अंदरि ई तबलीग कोन थो छॾे, वठी अचोसि, चई हिन खे फाई ते चाढ़ो। चई ईअं त तोखे ज़रूरत ई कोन्हे जो तूं फाई ते चाढ़े, तूं फाई ते कीअं चाढ़ींदे, हली हली मां छॾींदुमि कोन, ऐं मूंखे ख़बर आहे तूं ज़बान बि कटींदे, चई हिन जी ज़बान कोन कटींदासीं, हिन खे जेको आहे चढ़ायोसि फाई ते, वठी आयसि। उते वरी तबलीग शुरू कयईं त बादशाह बि तंग थियो, हुननि चयो भाई हे त हली हली छॾे ई कोन थो, जंहिंजी ज़बान कटो। वाह मुंहिंजा मालिक, ए मुंहिंजा मौला, तो जो कौल सचो आहे। ज़बान कटियऊंसि, इशारनि में हली हली करे पियो। आख़िर उन खे उन वण ते जेको आहे फाई ॾिनऊंसि। उहो आशिक़ अॼु पाण हुनजी ज़ियारत कंदासीं, मौला अली जो आशिक़। इश्क हुजे त ईअं हुजे न, वण जो हज़रत मीसम तमार जो जेको डिटेल तव्हांखे जेको आहे साईं ॿुधायो, तव्हां ॿुधो हूंदो। ऐं हाणे असां रोज़े में दाख़िल थींदासीं इंशाअल्लाह, ऐं तव्हांखे अंदरियां मंज़र बि तव्हांखे ज़रूरु मां ॾेखारींदुमि। ऐं हे माशाल्लाह कुझु मंज़र अथव, हे साम्हूं सभील जा स्टॉल वग़ैरह हिते हलनि था, मानियूं अलाए छा मुछा, ऐं हे साम्हूं रोज़ो हलूं था अंदरि। माशाल्लाह साईं तव्हांखे जेकी ॿुधाई डिटेल हज़रत मीसम तमार जे लाइ, जो मौला जा प्यारा हुया, मौला अली अलैहिस्सलाम जा। तो हाणे अंदरि हलंदासीं, तव्हांखे मां ज़ियारत बि कराईंदो आहियां। ऐं नानो गॾु आहे, नानो वञे थो अकेलो अकेलो असांखे छॾियऊं, पोइ इहो नानो कारनि कपिड़ा न रहो। अॻिते हलूं था इंशाअल्लाह, तव्हांखे मां दीदार बि करायां थो। ये रोज़ो आहे साम्हूं हज़रत मीसम तमार, गेट आहे हज़रत मीसम तमार रोज़े जो। अंदरि हलंदासीं, फरमान नानो हलनि पिया असां गॾो गॾु। अंदरि दाख़िली थियण खां पोइ वरी जेको आहे कुझु हे मंज़र आहिनि, हे साम्हूं लिखियलु आहे या म्यूज़ियम इब्न तमार। हे ॾिसो, हे कुझु मंज़र अथव। ऐं हे साम्हूं रोज़ो, अंदरि दाख़िल थींदासीं इंशाअल्लाह, तव्हांखे रोज़ो बि अंदरि विज़िट करायां थो, मदीदार करायां थो। इराक़ जे शहर कूफा में हिन वक़्तु मौजूदु आहियूं माशाअल्लाह। ये से अंदर पहुंची चुका है माशाल्लाह। ये रोज़े का मंजर है हज़रत मीसम तमार। ये अंदरिया मंजर रोज़े जा है कुछ ॿारहं। ये सहन, ये परी भर जेके आहिनि फीमेल आहिनि, ओरें भर जेको आहे हिते मर्द हज़रात। बहरहाल माशाल्लाह मीसम तमार जो रोज़ो ऐं असां ये साईं न्याज़ हले थो माशाल्लाह। इराक़ी जनता ॾिसो था, इराक़ी न्याज़। खड़ चाचा दाल जी कड़ा है जेकी ठहियल अथव, ॾिसो था माशाल्लाह। हे दाल आहे सॼी, ऐं हे दाल ठाहिनि था, हाणे ठाहींदा। ऐं हे लंगर न्याज़ मिलियो असांखे माशाल्लाह। हे ॾिसो था माशाल्लाह, हे ॾिसो था माशाल्लाह लंगर न्याज़ हले थो। साईं मिठे पाणी जो सबील हज़रत मीसम तमार ते रोज़े ते ये मिठे पाणी सबील हले थो हिते। तो हज़रत मीसम तमार जे रोज़े तां हाणे थी करे असां वञूं पिया हाणे ॿी ज़ियारत आहे, उते तव्हांखे ज़ियारत कराईंदासीं। पहुचण खां पोइ वरी तव्हांखे ज़ियारत करायूं था त कहिड़ी ज़ियारत आहे। बहरहाल हिन व्लॉग खे मां हिते एंड कंदुमि इंशाअल्लाह। तव्हांखे व्लॉग ॾाढो पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि आयो सलाम सिंध फेसबुक पेज खे फॉलो कयो, यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। सेम नालो आहे सलाम सिंध। सो इराक़ जे शहर कूफा में मौजूदु हुआसीं। ॿियूं ज़ियारतूं जेके कूफा में हूंदियूं
मस्जिद कूफ़ा जो मशहूर मौला अली अलैहिस्सलाम शहादत जिते थी वो कूफ़ा भी तव्हांखे मस्जिद ज़ियारत कराईंदासीं घुमाईंदासीं इंशाल्लाह। बहरहाल ही हज़रत मीसम तमार हिन जी तारीख़ हिन जी हिस्ट्री सॼी तव्हां ॿुधी हूंदी हिन वीडियो में। पंहिंजे दोस्त तारिक बाज़ार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह। हम मौत कहते हैं उस जिंदगी को कि जिसमें अली की बिलाई नहीं है। हम मौत कहते हैं उस जिंदगी को कि जिसमें अली की बिलाई नहीं है। बुग़्ज़े अली वो मरज़ है कि जिसके बुग़्ज़े अली वो मरज़ है कि जिसके दुनिया में कोई शिफाई नहीं है। हम मौत कहते हैं उस जिंदगी को जिसमें अली की विलाई नहीं है। बुग़्ज़े अली वो मरज़ है कि जिसके बुग़्ज़े अली वो मरज़ है कि जिसके दुनिया में कोई शिफाई नहीं है। हम मौत कहते हैं उस जिंदगी को कि जिसमें अली की विला